उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ मीर खान खोखर में ओचितो घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि गरगरा बागड़ी ऐं खोखर बिरादरी जा 15 घर मुकमल सड़ी रख थी विया। घरनि में पयल अलह तलह सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिरनि मिठू जाड़ो, अमरलाल, हकीम खोखर, वाहिद बख्श खोखर, कुर्बान अली खोखर ऐं ॿियनि ॿुधायो आहे त ओचितो घरनि खे बाहि लॻी वई आहे। हुननि चयो त हुननि बर वक़्त फायर ब्रिगेड मटियारी खे इतला कयो। फायर ब्रिगेड गाॾी जी देर सां पहुचण सबबि लॻभॻि 10 घर ऐं उन्हनि में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। हुननि वधीक चयो आहे त घरनि में पयल रोक रक़म, न्याणियुनि जो ॾाज, खाधे पीते जो सामान, मोटरसाइकिल, हिकु जानवर, अनाज, हंध बिस्तरनि समेत ॿियूं ज़रूरी शयूं सड़ी रख थी वियूं आहिनि। हुननि ॿुधायो आहे त टाउन कमेटी उडेरोलाल में फायर ब्रिगेड गाॾी न हुजण सबबि असां जहिड़ा केतिराई माण्हू बाहि सबबि मुतासिर थियनि था। हुननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते टाउन कमेटी उडेरोलाल स्टेशन में फायर ब्रिगेड गाॾी मुहैया करे असांजे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। होॾांहुं सियासी, समाजी ऐं पीपी तालके मटियारी जो अॻवान इज़त अली ब्रह्माणी बाहि मुतासिरनि वटि पहुची खेनि हर माली मदद जी सहकार जी ख़ातिरी कराई आहे।